बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। जैकबाबाद में सिटी थाणे जी हद मालपीड़ी वेझो संगावती तकरार तां जवाबदार इनाम शाह पंहिंजे पुटनि सां गॾिजी 36 वरियनि जे पंहिंजे नाठी सैयद असलम शाह खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। वाक़े बाद जवाबदार फरार। पुलिस घर में मौजूद ज़हनी माज़ूर 13 वरियनि जे बालक खे गिरफ़्तार करे वरितो। मक़तूल जे भाउ मोहम्मद अली शाह मूजिब जवाबदार इनाम शाह, बका मोहम्मद शाह, मज़ार शाह ऐं ॿियनि मुंहिंजे भाउ खे संगावती तकरार तां गोलियूं हणी क़त्ल कयो आहे। सिटी पुलिस मूजिब ॿिन्ही धुरियुनि में संगावती तकरार हलंदड़ हो। वाक़े बाद हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। वधीक जांच हलंदड़ आहे। SSP जैकबाबाद बशीर अहमद बिरोही बदली। CPO कराची रिपोर्ट करण जो हुकुम। SP इन्वेस्टिगेशन कराची मोहम्मद तारिक नवाज नओं SSP जैकबाबाद मुक़र्रर। कुछ ॾींहं अॻु सखर में हथियारबंदनि जी फायरिंग में क़त्ल थी वियल आपका सिंध जे सदर मुराद अली चाचड़ जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में आपका पारां एहतजाजी मुज़ाहिरा। जैकबाबाद में आपका पारां DEO ऑफिस खां ईद मोहम्मद डोमकी, इमरान खान जखरानी, आशिक अली भुट्टो, अब्दुल शकूर उढो, अब्दुल नबील आशारी, मोहम्मद कासिम चाचड़, निसार अहमद उमरानी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी जुलूस कढियो वियो। मटियारी में क्लार्कनि पारां गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज खां प्रेस क्लब ताईं सईद अहमद शेख, अहमद खान डाहिरी, आसिफ रज़ा मेमन ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सखर में आपका पारां अब्दुल कयूम खोसो, यार मोहम्मद, अली मर्दान शेख ऐं ॿियनि जी अॻवानी में सखर प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं आपका जे सूबाई सदर मुराद अली चाचड़ जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ नारेबाज़ी कई वई। ठुल वेझो ॻोठ मीर हसन खोसो वटां शाही वाह खे 50 फुट वेकिरो घारो पइजी वियो। इत्तला बावजूद लाॻापियल खाते जा अमलदार न पहुता। केतिराई ॻोठ ऐं 100 एकड़नि ते पोखियल बेजारो पाणी हेठि अची वियो। ॻोठाणनि ऐं इलाइक़े जे ज़मींदारनि पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करे वरितो। जैकबाबाद विच शहर में क़ाइम ख़ानगी क्लिनिक जे डॉक्टर गोवर्धन दास समेत संदसि 3 डिस्पेंसर्स जी कोरोना रिपोर्ट हाकारी अचण बाद बि अस्पताल बंदि न थी। रिपोर्ट अचण जे 5 ॾींहं ताईं अस्पताल खुलियल रही ऐं मरीज़नि जो इलाज बि कयो वियो। इतला ते ज़िलाई इंतज़ामिया डॉक्टर गोवर्धन जी अस्पताल सील कराए छॾी। डॉक्टर ऐं अमले ख़िलाफ़ कार्रवाई अमल में न अची सघी। पनवाकिल में क़ौमी शाहराह ते हिंगोरो भरिसां तेज़ रफ़्तार कोच कार खे बचाईंदे कल्टी थी पई। रहीम यार वासण औरत शबाना खोकर थॾे ते ई फौत। औरतनि ऐं ॿारनि समेत 10 मुसाफ़िर ज़ख़्मी। पनवाकिल अस्पताल मुंतक़िल। सखर में साइट एरिया पुलिस जो गोलीमार वारे इलाइक़े में मुबैना पुलिस मुक़ाबलो। केतिरनि ई संगीन केसनि में घुरबल फज़लुर रहमान उर्फ फज़लू ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। पिस्तौल ऐं गोलियूं हथ केस दाख़िल। सन वेझो ॻोठ वॾा छछर में संसार करे बेदर्दी सां क़त्ल कयल वज़ीरा छछर ऐं ठठे में पसंद जो परणो कंदड़ जोड़े गुल ज़मीरा ऐं अल्लाह ॾिनो पलीजो खे दावत बहाने सॾाए क़त्ल करण वारे वाक़े ख़िलाफ़ सिंधियाणी तहरीक पारां हैदराबाद प्रेस क्लब आॾो मरकज़ी ऑर्गेनाइज़र उमरा समो, सुभानी डाहिरी, आमंत कीड़ानो, डॉक्टर सिंधु, अफशी मेमन ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंधियाणी तहरीक जे अॻवाननि जो चवणु हो त वज़ीरा छछर खे संसार करण ऐं ज़मीरा मसण ऐं अल्लाह ॾिनो पलीजो खे कारो करे क़त्ल करण जी मज़म्मत करियूं था ऐं जवाबदारनि जी जल्द गिरफ़्तारी जी घुर करियूं था। सखर में गुज़िरियल ॾींहुं ज़ाल ऐं सस खे क़त्ल कंदड़ पंजाब वासी जवाबदार शकील सियाल जी गिरफ़्तारी लाइ मक़तूल औरतुनि जे वारिसनि पारां सखर प्रेस क्लब आॾो माउ ऐं धीउ जा लाश रखी धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त बिटे क़त्ल जो केस दाख़िल हुअण बावजूद पुलिस जी सुस्ती सबबि जवाबदार पंहिंजी भेण शाहीना खे वठी पंजाब फरार थी वियो, पर पुलिस पारां संदसि गिरफ़्तारी लाइ उपाउ न पिया वरिता वञनि। पनवाकिल जे ॻोठ समो चाचड़ में 14 वरियनि जे मशगूल चाचड़ पाण खे गोली हणी छॾी। ज़ख़्मी हालत में सखर अस्पताल मुंतक़िल। वारिसनि मूजिब नींगर जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न आहे, जंहिं सबबि पाण मथां बंदूक जो फायर कयो आहे। जरवार वेझो ॻोठ गुल मोहम्मद पिताफ़ी वटां ॾहरवा खे 3 फुट घारो। 100 एकड़नि ते बीठल फसल ऐं केतिराई ॻोठ पाणी हेठि। आबपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण घारो बंदि करे वरितो। दरिया खान बरी में असिस्टेंट मुख्तियारकार नौशेरो फिरोज कादिर दाद बरी पारां SOP से अमल न करण, रेट लिस्ट न लॻाइण, मौक़े ते ई वसूल कयो। वधीक अघु वठंदड़ ऐं हद दख़लियूं कंदड़ दुकानदारनि मथां 350 खां 1000 रुपयनि ताईं ॾंड हणी मौक़े ते ई वसूल कयो।
काज़ी अहमद वेझो ॻोठ हाशिम राहू में घर अंदर घिरण तां नौजवान जो कन वढण वारे वाक़े बाद राहू ऐं कोरी बिरादरी विच में तकरार तेज़। ॿिन्ही धुरनि जा हिक ॿिए ख़िलाफ़ केस दाख़िल। का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी। कोरी बिरादरी पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मोहम्मद सालेह कोरी, धनी बख्श कोरी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं जवाबदारनि जी जल्द गिरफ़्तारी जी घुर कई वई। प्रेस क्लब शिकारपुर में शिकारपुर यूनियन ऑफ जर्नलिस्ट की मेज़बानी हेठ लाड़कानो यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो इजलास। शिकारपुर, जैकबाबाद, खानपुर, गढ़ी यासीन, लखी, गुलाम शाह, कंदकोट, कश्मोर समेत 5 ज़िलनि जे सहाफ़ियुनि जी वॾे अंग में शिरकत। लाड़कानो डिवीज़न जे सदर सरकश सदायो ख़िताब कंदे चयो त सहाफ़ियुनि मथां थींदड़ हमलनि ऐं कलम खे दॿाइण जी कोशिश कंदड़ समूरी क़ुवतनि खे कलम जी क़ुवत सां झुकाइबो। सहाफ़ियुनि सां थींदड़ ज़्यादतियुनि ख़िलाफ़ उन्हनि सां गॾु आहियूं। इन मौक़े ते मुनव्वर रिंद, ज़फ़र अबड़ो, मोहम्मद मूसा बलोच, लाला इसरार पठान, अब्दुल सलाम उन्नड़, ज़ाहिद नून, सोढो जेम्स, अब्दुल हकीम जतोई समेत सहाफ़ियुनि जी वॾे अंग में शिरकत। चेयरमैन टाउन कमेटी मटियारी सैयद सिकंदर शाह, मुख्तियारकार मटियारी गुलाम मुस्तफ़ा शर सां गॾिजी इम्कानी बरसातुनि जी तबाहकारियुनि खे मुंहुं ॾियण लाइ कयल इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। ग़ैर मुतमइन इंतज़ामनि ते पब्लिक हेल्थ जे इंजीनियर मथां कावड़ जो इज़हार। सांगी टीवी चैनल 24 न्यूज़ मथां पाबंदी मढ़ण ख़िलाफ़ शहदाद कोट में सहाफ़ियुनि पारां प्रेस क्लब जे सदर गनी मुजाहिद, तदाम सोलंगी, अदनान भट्टी, रफ़ीक भट्टी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं टीवी चैनल जी नशरियात ते पाबंदी ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। सहाफ़ियुनि घुर कंदे चयो त 24 न्यूज़ मथां मढ़ियल पाबंदी ख़तमु कई वञे ऐं हुकूमत पारां मीडिया मथां मढ़ियल अणएलानियल सेंसरशिप बंदि कई वञे। बिरशाह में मटियारी ज़िले जे सहाफ़ियुनि पारां शाह लतीफ़ प्रेस क्लब जे सदर नौशाद अली बुघियो ते भट्ठा मालिकनि पारां कयल हमले ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई, जंहिंमें भिटशाह समेत मटियारी, हाला, न्यू सईदाबाद, उडेरोलाल, खंडियो ऐं ख़ैबर जे सहाफ़ियुनि तोड़े सिविल सोसाइटी पारां शिरकत कई वई। सहाफ़ियुनि जो चवणु हो त सिरनि जे भठनि में गंद कचरो इस्तेमालु थियण सबबि उथंदड़ दूंहें सबबि शहरियुनि खे थींदड़ तकलीफ़ ते सहाफ़ी नौशाद बुघियो पारां रिपोर्टिंग कई वई त ग़ैर क़ानूनी भट्ठो हलाईंदड़ मालिकनि पारां संदसि मथां हमलो कयो वियो, जंहिंजी मज़म्मत करियूं था ऐं जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करण जो मुतालबो करियूं था। ही हुयूं हिन ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त।